चओ हरि बोल। सत्संग भगवान चयो वियो आहे। सत्संग कोई कहानी ना है भाई, कोई केवल गीत ना है, राग ना है, न न न। सत्संग यानी भगवान। छो चवंदा आहियूं आख़िरीअ में सत्संग भगवान की जय। भगवान सां हर माण्हू नथो मिली सघे, पर सत्संग सां मिली थो सघे। इन करे उन सत्संग जी मर्यादा हुजे। जेॾी महिल बि सत्संग हलंदो हुजे न, त माण्हू चवंदा आहिनि पहिरियों भगवान खे मथो टेके अचूं। चाहे साल पोइ आया हो, उते ई वेही रहो, उते ई मथो टेकियो, उते ई तव्हांजो भगवान मथो टेकणु स्वीकार कंदा। हिते संगत वेठी आहे, तव्हां अंदरि वेंदो त 100 माण्हू तव्हांखे ॾिसंदा, उनजो ध्यानु भंग थींदो न। हिते मीराबाई ऐं कबीरदास न वेठा आहिनि योग साधना वारा। तंहिंजे करे सत्संग जी मर्यादा आहे। सत्संग में जेतिरो थी सघे वधीक हेॾे होॾे बि न निहारजे, वधीक ॻाल्हाइजे न। सत्संग में अति कोई कमु थी वञे, ॾाढो कोई गंभीर कमु आहे, कोई बीमार आहे, कोई दुर्घटना थी वई आहे, तॾहिं वञी करे माण्हू निकिरे ॻाल्हाए या उहो इंतजाम करे, न त व्यर्थ न ॻाल्हाए। ॿारनि खे माताऊं संभालनि, हिकु हिकु ॿार खे वीचारी हे गुड़ियाऊं हे संभालनि छा, करिश्मा डुकनि छा वेठा उन्हनि जे पोयां। जेकी जेकी माता आहे पंहिंजे ॿार जो ख़्यालु करे पोइ हिते विहारियो, हा न। ईअं न डुक पाए करे हेॾे था अचनि, माताऊं वेठियूं खिलनि थियूं वेठियूं। ॿार डुकनि था, वरी कबड्डी था खेॾनि वञी दरबार साहिब में, ऐं माताऊं गदगद थी थियनि, हा मां बलहार वञा, मुंहिंजो पुटु कीअं त डुकूं थो पाए, हा छोरी छैल छबीली ठुमका थी हणे दरबार में। न, इहो अपराध अथव। हा, कथा सत्संग थी वञे पोइ तव्हां उन्हनि सां गॾु वेही नचो बढ़िया। सत्संग में कोई अचे उतो ई प्रणाम करे। कई त कार्तिक जे भीड़ में बि अंदरि वञण जो प्रयास कंदा आहिनि। न भाई, भगवान हाजरा हजूर इन, सर्व व्यापक इन, जाते प्रणाम था कयो उते ई भगवान जा चरण आहिनि। इन करे भगवान त भॼी न वेंदा, लेकिन सत्संग जो समय आहे। सत्संग जो समय गुज़री वियो त पोइ मिलंदो छा भाई? गुनगुन सत्संग सत थी आहे त विश्राम थी वेंदो। भगवान त वीचारा 24 कलाक तव्हांजे लाइ बीठा आहिनि। जेके तव्हांजो इंतजार था कनि त उहे त तव्हांखे मिलंदा, उन लाइ जल्दबाजी था कयो त निपटायूं भगवान जो सेवा मथो प्रणाम करणु। ऐं जेको सत्संग जेको समय जे अनुसार ॿधल आहे, उनजी वधीक क़दुरु कयो। सत्संग जे द्वारा भगवान मिलंदा अथव, यादि रखिजो। भगवान जी कृपा थींदी आहे तॾहिं सत्संग मिलंदो आहे। उन कृपा खे छॾे करे वरी घुमो फिरो न, अचो वञो न, उते ई वेही करे प्रणाम कयो। चओ हरे राम, हे हरि। हिकिड़ो असांजो भाउ वेठो त उहो वञे पियो मथो टेकण, त कंहिं सेवादारीअ रोके वरितो ॼाणीअ। हा, त उनखे क्रोध अची वियो, भाई मूंखे केरु रोकियो, मां मथो पियो टेकण वञा। अरे तूं सत्संग छा ॿुधो भाई, तूं त मथो टेकण थो वञे, हिते सत्संग हले थो पियो, उते वेही रहो न, सत्संग ॿुध न, उतो ई प्रणाम कर। भगवान एॾा कमज़ोर कोन्हनि, एॾा लाचार कोन्हनि कि तूं उते वेही करे प्रणाम कंदे भगवान तुंहिंजो प्रणाम नथा ॾिसी सघनि। कोई साधारण इंसान आहिनि छा भगवान? तूं उते ई प्रणाम कर। अरे तूं जाते प्रणाम कंदे उते भगवान जा चरण आहिनि, जाते मस्तक रखंदे उते ई भगवान जो सहारो आहे, जाते भगवान खे भोग लॻाईंदे उते ई भगवान जो मुख आहे। ही शास्त्रनि जी ॻाल्हियूं था ॿुधायूं, तव्हांखे मनगढ़ंत न आहिनि। सत्संग जी वॾी मर्यादा थींदी आहे, वॾी। कंहिं प्रधानमंत्री जे साम्हूं बीहंदा आहिनि त माण्हू कीअं बीहंदा आहिनि, पोइ फोन जी घंटी बि न वॼे। छा भगवान असांजा कोई उन्हनि खां घटि आहिनि छा? अरे राजा इंद्र अची हीरनि जे मुकुट सां जंहिंजी आरती उतारींदा आहिनि चरणनि में, शेष दिनेश गणेश महेश अची करे हथ जोड़ी स्तुति कंदा आहिनि, उहे श्री भगवान आहिनि। ऐं उहे भगवान चवनि था मूंखां बि वधीक मुंहिंजी भक्ति अथव, सत्संग अथव, त उनजी उहे मर्यादा हुजे सत्संग में। सत्संग में कोई विच में माण्हू बि न अचनि, पाखर पाइण, ख़र्चियूं ॾियण, हा न, पोइ आख़िरीअ में पलव मिल। सत्संग जे विच में न अचणु खपे, मिलण बि न अचे, उते ई वेही रहो, उतो ई प्रणाम। जॾहिं भगवान सां मना था कयूं, पोइ असां सां मिलण छो ईंदव तव्हां सत्संग जे विच में? चओ हरे कृष्ण, हे हरे। भाई वॾी, तॾहिं त सत्संग अंदरि पचंदो, तॾहिं त हजम थींदा, सतगुरनि जा वचन असांखे दिलि में वसंदा। बिना श्रद्धा जे ज्ञान फलीभूत न थींदो आहे। श्रद्धावान लभते ज्ञानम, जेके श्रद्धा हूंदी उनखे वचन यादि हूंदा, अमल कंदो उहे। न त पोइ वरी सनानु ॿुधो अथव न, हा कुंचर सनानु, एॾे बढ़िया सनानु थियो, ॿाहिरि मिटी खणी ठका, वरी सनानु, वरी मिटी, बराबरि थी वियो। चओ हरे राम। त सत्संग में जाते जॻह मिले उते प्रेम सां वेही रहो, ॻाल्हायो न,
हेॾे होॾे निहारियो न, अचो वञो न, समय सां पहिरियों पहुचो, विश्राम में वञो। केॾीमहिल अध में बि आया हो त ओट वठी करे वेही रहो, हा न, पोइ मथो टेकियो आराम सां। भॻवान वेठा आहिनि, तव्हांजी प्रतीक्षा था कनि। भॻवान वधीक सिक सां प्रेम सां तव्हां सां मिलंदा जॾहिं सत्संग विश्राम थी वेंदो। ऐं तव्हांखे प्रणाम करण में रस ईंदो, भाव जगंदो, भक्ति जगंदी। बोलो सत्संग भगवान की।